बे असहाबन के शिकस्त मिलिया असहाबन का वधीक केर काबिल ईमान वारो ना है। ओ मुझा प्यारा दोस्तों अची वसवसा चढ़िया फकीर दुकान बंद कयो डारे का अन्नमा मुफ्ती मोहम्मद उमर अशरफ जे बारगाह में आयो आहे। बड़ी गाल करे बुधाई साईं फरमायो फकीर कयो ता गलत सही इया कोने इया करणो ना है। ये अल्लाह पाक जा राज आहे रब जी कुदरत जा मामला आहे। इदल में इया दस्त दराजे कान कबिया पर हाने तो कयो वा तरस पीराने पीर दस्तगीर सारा तो कयो था। हजरत अल्लामा मुफ्ती मोहम्मद उमर अशरफ यकदम मुराकबो करे पता तदामो करे हद कया पीरा शाह मदद कर अज अची ओके अवेर लिल्लाह नगलते फसे पर पादिया दे फेर औलाद अली शेर अज कर का महर मुरीद वीरत मुंहिंजा बादशाह जीलानी जलील दादला दरगाह जा अवत जा खलील हुसैनी हीरो आहिया अज महर जब वसील दाता मुंहिंजे दिल खे दे दिला सा दलील दिल त कयो मसलील रस बादशाह बगदाद जा। हजरत अल्लामा मुफ्ती मोहम्मद उमर जिन्हें खलीफे के चयो न तो गलत कयो खलीफे पकड़ हाने अला छा तो थे पर मुंहिंजा दोस्त खलीफो खुश नसीबा आम मानो आम पीर जो मुरीद नाहे। अल्लामा मुफ्ती मोहम्मद उमर अशरफ जो साईं यकदम मुराकबो करे बंदा दनामो करे सदकया त मुंहिंजा पीरन जा पीर कर माहर दस्तगीर नाए परे बगदाद कर नजर मिठा मीर मुंहिंजा पीरन जा पीर कर माहर दस्तगीर नाए परे बगदाद कर नजर मिठा मीर नाए परे बगदाद कर नजर मिठा मीर ऐ मुश्किल में मिठा केर पियो ईंदो दिल के दिल जा केर पियो ॾींदो मुश्किल में मिठा केर पियो ईंदो दिल के दिल जा केर पियो ॾींदो पर मुबारक पेर मुंहिंजा पीरन जा पीर कर बाहर दस्तगीर नाए परे बगदाद कर नजर मिठा मीर ऐ हसन हुसैन जो प्यारो आहे मुरीदन जो मिठा सहारो आहे हसन हुसैन जो प्यारो आहे मुरीदन जो मिठा सहारो आही आही औलाद अली शेर कर बाहर दस्तगीर नाए परे बगदाद कर नजर मिठा मीर मुंहिंजा पीरन जा पीर कर बाहर दस्तगीर नाए परे बगदाद कर नजर मिठा मीर। प्यारा मुसलमान भाइरो मुफ्ती साहब जो सदड़ा कया हिजाब पर्दा हटी वया मुझे दिल पर दस्तगीर अल्लामा मुफ्ती मोहम्मद उमर अशरफ के पंहिंजो मुराक़बे में दीदार करायो आहे।
पर भाई मुफ्ती साहब फकीर के जो दिलगीर न थी हाँ यो एडो वॾो मसलो ही कोन फकीर वाइदो कयो आहे 11 यारहियूं अॻिते आहिनि से यारहियूं करण हुननि जो कमा रब पाक खां दुआ घुरी कर्ज़ लाराइण मां अब्दुल कादर जीलानीअ जो कम आहे फकीर के तसल्ली मिले फकीर वञी कम सां लॻो आहे इहे मुंहिंजा दोस्त जेके लेखतो करे खणी विया उन्हनि वञी हल्कियूं फुल्कियूं यारियूं कयूं अल्लाह जो शान 3 महीननि खां बाद हिननि जा फाथल पैसा मिले पिया मुंहिंजा दोस्तो दुकान जो सिलसिलो हलियो आहे दुकान में सामान अची वियो गिराक वधण लॻा आमदनी अचण लॻे 3 कमाद में घर वारे पंहिंजे मुड़ुस खे चयो ओ फलाना ॻाल्हि ॿुध हीअ जेका तब्दीली आहे इहो ॿियो कुझु बि न आहे इहो यारहं वारे यार जो करम आहे पोइ 11 यार जो इंतज़ार वरी छो अज हलो हले खलीफ़े साहब सां मिली मुफ्ती साहब जे बैत करे दस्तगीर जे दामन सां वापस था थियो तुंहिंजा दोस्त फकीर आयो फकीर वटि आया हार बि वरितो आहे मिठाई जो थाल बि खणी खयूं साईं वटि फकीर मोहम्मद कासिम खे सॼी ॻाल्हि सम्झाए साईं मुरीद थियणो आहे वठी हल हाणे वञण पिया अॻियां फकीर पियो वञे पुठियां उन माईअ जो घर वारो पियो वञे उन घर वारे जे पुठियां हीअ माई पई वञे मिठाईअ जो थाल हुन जे मथे ते आहे हर को माण्हू पियो निहारे हीअ माई मिठाई काॾे पई खणियो वञे माई हर हिक खे ईअं चवंदी वञे त मुर्शिद जंहिंजो दस्तगीर ते लहरन लोॾो आहे जो अब्दुल कादिर पीर ते लहरन लोॾो आहे मुर्शिद जंहिंजो दस्तगीर ते लहरन लोॾो आहे जो अब्दुल कादिर पीर ते लहरन लोॾो आहे यारई ऐं करण सवाबा कुल कर जे लाइ सियर असाबा दिल बिसरो विरहाया खीर दिल खे लहरन लोॾो आवाज़ जो अब्दुल कादिर पीर ते लहरन लोॾो दोस्त अज भी मुझे दस्तगीर जो फैज़ जारी अज भी फैज़ जारी आहे पर शर्त के मुरीद मुखलिस हुजे पंहिंजे मुर्शिद सां अज भी कर्म थींदो आहे ओ मुंहिंजा प्यारा मुस्लमान भाइरो ये अल्लाह जा कामिल वली बाना जिते रब तो फरमाए अल अखिल्लाहु यौमा इज़ बअदहुम लिबअद अदुव्वुन इल्लल मुत्तकीन अल्लाह ताला जे ज़ात बाबर पाक फरमायो ऐ इंसानो याद रखो ई अवां जा दुनिया वारा दोस्त अवां जा दुनिया वारा यार दुनिया में गॾु रहण वारा दुनिया में मरण जीअण जा वाइदा करण वारा पर जॾहिं क़यामत जो ॾिहाड़ो थींदो इहे दोस्त तव्हांजा दुश्मन थी वेंदा इहे यार तव्हांजा मुखालिफ़ थी वेंदा पोइ आलम अरवाह में अर्ज़ु कयो सो यार रब्बल आलमीन असांखे सां दोस्ती रखूं जेको दुनिया में कम अचे क़ब्र में कम अचे बशर जे मैदान में कम अचे रब तो फरमाए इल्लल मुत्तकीन
मगर मुझा मुत्तक़ीबाना औलिया अल्लाह इन देना मन सा वापस साथियो ये अल्लाह जा वलिया दुनिया में तन भाईदा पर कबर ऐ हसर में पीनी होलाहीदा अल्लाह जा वलिया दुनिया में पिन भाईदा कबर में पिन भाईदा मशर जे मैदान में पिन इन सां वाबस्तगी ये खुशकिस्मती जी अलामत जेको अल्लाह वारन सां बुग़्ज़ रखंदो आहे वो बदबख्त इंसान ये बदबख्ती जी अलामत जैसा रब राज़ी थींदो आहे न अल्लाह पाक उन्हनि खे उन्हनि जी दिलनि में पंहिंजे प्यारनि जी मोहबत दाख़िल फरमाए मुंहिंजा दोस्तो ख़ुसूस नौजवानो अल्लाह वारनि सां सोहबत कयो आलमनि सां मोहबत कयो ऐं पंहिंजे माउ पीउ सां हुस्न सलूक अम्मा अम्मा बाबो बाबो माँ पे जी खिदमत कर मूंखे याद आहे दारुल उलूम मुजद्दिदिया नईमिया में पढ़ंदा हुआसीं वो तकरीबन 2010 जी ॻाल्हि आहे या 2012 जी ॻाल्हि आहे पर अंदाज़ो इहो आहे पोइ थोरो जलसो हो गदाब टाउन में हज़रत शेर मुस्तफा रहमतुल्लाह अलैह अल्लामा मुफ्ती अब्दुर रहीम सिकंदरी दारुल उलूम मुजद्दिदिया नईमिया में आया तो जलसे ते वञणो हो तो साईं क़िबला जान आले सुन्नत पहचान आले सुन्नत जान नशीनी शम्सुल फुक़हा क़िबला से मुफ्ती मोहम्मद जान नईमी दामत बरकातुल आलिया मूंखे मुफ्ती साहब सां गॾु रवानो कयो त तव्हां साईं सां गॾु वञो ऐं तो साईं प्रोग्राम कंदा वापस पंहिंजे मदरसे में ईंदा साईं सां गॾिजी अचो वो तालिब इल्म वारो ज़मानो असां बि पंहिंजो पाण खे मुनाज़िरे इस्लाम सम्झंदा हुआ तो बहरहाल शादी में जासो मूं क़िबला मुफ्ती साहब रहमतुल्लाह अलैह खां पुछो मुंहिंजो क़िबला को हिंद सिंध हलियो आहे अल्लाह पाक तव्हांखे वॾो मक़ाम ऐं मर्तबो ॾिनो आहे भला ॿुधायो त हिन वक़्त में अल्लाह जो वली केरु अल्लाह जो वली केरु जेकी ॼाणियो इहे दस्तगीर जे महफ़िल में वेठो या मुफ्ती साहब ये थधो साह भरे तकरीबन 2 या 3 मिनट खां पुठियां मूंखे जी मौली साहब वली जेको हाणे अॻे हूंदो सवन में हाणे को हज़ारनि में तो बि लिखियल पीर हर को आहे पीर हर को आहे बाक़ी जेको वली हुजे हाणे हज़ारनि में को हिक तो बि ज़ाहिर कोन्हे बाक़ी ज़मानो अहिड़ो पियो हले जो हर को पंहिंजो पाण खे वली सम्झो वेठो मुंहिंजा दोस्त पर मां अॼु तोखे उन शख्सियत जे बारे में ॿुधायां थो जेकॾहिं तूं मूंखां कसम वठी त मां तोखे कसम ॾियण जे लाइ बि तयारु आहियां मुंहिंजा दोस्त उहा शख्सियत केरु आहिनि तुंहिंजा माउ पीउ तुंहिंजी अम्मा तुंहिंजो बाबो नौजवान तुंहिंजी मां तुंहिंजी अम्मा तुंहिंजो बाबो इन्हनि जी तो ख़िदमत कर साईं वेठा आहिनि बुज़ुर्ग रहनुमा आहिनि मुंहिंजा दोस्त माउ पीउ घर में वेठा आहिनि तूं यकीन सम्झी गौसल आज़म दस्तगीर तुंहिंजे घर में वेठा माउ पीउ तुंहिंजे घर में आहिनि जन पीरान पीर तुंहिंजे घर में वेठो आहे हज़रत भेटाई साहब जन तुंहिंजे घर में वेठो आहे सोनो लाल कलंदर सम्झ तुंहिंजे घर में वेठो छो बाबू तो फरमाए माउ पीउ जी दुआ औलाद जे लाइ ईअं हूंदी आहे जीअं नबीअ जी दुआ पंहिंजी उम्मत जे लाइ जीअं नबीअ जी दुआ पंहिंजी उम्मत जे लाइ हूंदी आहे ख़ुदा जो कसम और महबूबन करीम जो फरमान उलमा मौजूद आहिनि अगर को इबादत करे करे ज़मीन आसमान भरे छॾे आदमा मुफ्ती साहब सॼो ॾींहुं तो तस्बीह पढ़े हर साल हज उमरे ते थो वञे पर जेकॾहिं माउ पीउ या उन मां को हिकु नाराज़ आहे ख़ुदा जो कसम रब जी दरबार में उनजो हिकु सजदो बि क़बूल कयो पर जे माउ पीउ राज़ी अल्लाह जो महबूब पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तो फरमाए
अल्लाह ताला जे ज़ात बा बरकात पंहिंजी रज़ा पंहिंजी रहमत मां पंहिंजी रज़ा में लिकाए रखिया पंहिंजो गज़ब ऐं गुस्सो मां पंहिंजी नाराज़गी में लिकाए रखियो आहे। क़ुरान करीमन फरमायो जेका अम्मा बाबो राज़ी उन खां रब्बुल आलमीन भी राज़ी आहे। इन ॻाल्हि जो तोखे एहसास करे थींदो जॾहिं इहा पोड़ी अम्मा जो जनाज़ो तुंहिंजे घर वञे। इन पोड़े बाबे जो अछड़ी दाढ़ी थी वई मुंह में सर पई विया उथे तो वही कोन थो सघे वेह तो उथे कोन थो सघे अॼु हिन जी ख़िदमत कर हींअर तोखे अबा यादि तो जॾहिं इहो अबा या मां मरंदी पोइ तूं ख़तमा कंदे दहे जो ख़तमो कंदे पोइ असां जहिड़ा मौलवी तूं घुराईंदे पोइ हुन मौलवीनि खे तूं टाइट खाधो खाराईंदे फ्रूट बि रखंदे मिठाइयूं बि रखंदे VIP खाधा ठाहे उन अॻियां तूं रखंदे अबा ही छो दुआ करियो अम्मा खे अलाह जी जन्नत में सवाबु पहुचे मौलवी खाधो तुंहिंजी माउ पीउ खे साले सवाबु कंदो सुठो कमु आहे पर मौलवी खे खाराइण खां बहितरो ज़िंदगी में पंहिंजे माउ पीउ खे खाराए खुदा जो ज़िंदगी में उनके खारण ही तो के मथा फर्ज है हो तो को मुस्तहसन अमल पर जिंदगी में उनके खारा उहे तो राज़ी पूरा तरफ पाक तो जी तकदीर के तब्दील फरमाइदो मां तो के अर्ज कया त मां पे जी दुआ सा अल्लाह पाक उहे मकाम ए मर्तबा दींदो वा जेको इंसान पांजे इबादत जोर ताकत से हासिल न करे सके। मशहूर वाक़ियो अल्लाह जो नबी हज़रत यूसुफ अलैहिस्सलातु वस्सलाम आयर न खपायो काफ़िले वारन के दिनो तहियो असा जो गुलाम असा हिन के अगे भी खपायो हो पर इहो वापारी का फजी वयो अज जे भगो असा जी जिम्मेदारी काने का अमा पंहिंजे हिसाब सां हिन खे खणी वञो काफ़िले वारन अल्लाह जे नबी जा हथ वधा पेर वधा जेल में ज़ंजीर लगाई उठ ते वधी छॾियो काफ़िलो हलंदो रहियो मुंहिंजा दोस्तो जे वक़्त में इहो काफ़िलो हिते अहिड़ी जॻह तां गुज़रियो जिते कब्रिस्तान मुक़ाम हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम जी निगाह जॾहिं मुक़ाम ते पई साईं तां निकिरी वई फरमा लॻा काफ़िले वारो यार हिन कब्रिस्तान में मुंहिंजी अम्मा जे क़ब्र मुबारक आहे मुंहिंजी मां जी मज़ार यार वरी अचण या नसीब अल्लाह तो जाने अवा मूंखे किथे हले खपाईंदा अवा कहिड़ी बाज़ार में मुंहिंजो सौदो कंदा हिननि मागनि ते हिननि पटनि ते मां वरी ईंदसि अलाए कोन ईंदसि मूंखे इजाज़त ॾियो मां पंहिंजे अम्मा जे क़ब्र जो आख़िरी सलाम भरे अचां काफ़िले वारनि खे रहम थी वियो हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम के हुननि छॾियो पर पेरनि में ज़ंजीरूं लॻियूं पयूं हुयूं मुंहिंजा दोस्त जेल में रसो लॻो पियो हथ में हथ कड़ियूं लॻियूं पयूं हुयूं अल्लाह जो नबी आस्ता आस्ता हीअं पेर घिसकाईंदे अम्मा जी क़ब्र जे मथां अची बीठो मुंहिंजा दोस्त अल्लाह जो नबी साबिर हूंदो सब्र वारो हूंदो हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम पान के रोकियो पान के छलियो पर न चाहींदे बि अखियुनि जा पत टुटे पिया हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम रोई वेठो आहे अम्मा जी क़ब्र ते मुखातब थी करे फरमाई अम्मा कॾहिं कख बर्दाश्त न कंदे हुया कॾहिं पख बर्दाश्त न कंदे हुया कॾहिं मच्छर बर्दाश्त न कंदे हुया जे जल अॼु तुंहिंजे बदिले यूसुफ जो इहो हाल अम्मा अॼु हथनि में हथ करियो अॼु पेरनि में डाण लॻा पिया आहिनि अॼु जेल में रसो लॻो पियो अम्मा अॼु ॿाहिरि न खपाए छॾियो
पंहिंजे टोलड़ीअ मां बि टोड़े छॾियो आहे हारियुनि जे हवाले कयो आहे ओ मुंहिंजा प्यारा मुस्लमान भाउ जे वक़्त में हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम पंहिंजी दर्द कथा पंहिंजे दर्द जो दास्तान पंहिंजे अम्मा हज़रत सैयदा राहिला जे क़ब्र मुबारक ते पी करे अल्लाह जे नबी बयान कयो आहे त अम्मा राहिला जी क़ब्र मुबारक ढकी वई आहे क़ब्र मुबारक में ज़लज़लो अचे वियो आहे क़ब्र हलण लॻी आहे क़ब्र मां आवाज़ आयो ओ मुंहिंजा यूसुफ पुट सोच लॻेर लते मां तुंहिंजे लाइ क़ब्र में हथ खयो वेठे आहियां ओ मुंहिंजा बचड़ा रुगो मिस्र में पहुचण तुंहिंजो कमा तुंहिंजे इज़त ऐं वक़ार खे आसमान ते पुॼाइण मुंहिंजे रब पाक जो कमु आहे मुंहिंजा बचा तो ॾिसजा मां पूरी अम्मा तुंहिंजे लाइ रब खे अर्ज़ कया आहिनि मुंहिंजा पुट बादशाहन जा खज़ाना खुटे वेंदा अमीरनि जो मिल्क जो जवाब ॾेई वेंदो मुंहिंजा यूसुफ पुट केरु तोखे ख़रीद न करे सघंदो रब तोखे एॾी इज़त ॾींदो ऐं इहा बि मां तोखे दुआ थी कयां यूसुफ हाणे सब्र कजा दुख जा ॾींहं थोरा आहिनि पुट इहो मां जो ककरा नहीं थींदो अल्लाह पाक तोखे बादशाही अता फरमाईंदो ऐं जिन तोखे खपायो आहे जिन तोखे ॾिठो आहे मुंहिंजा पुट यूसुफ ॾिसजा इहे फ़क़ीर बनदे तोखां ख़ैरात पिनंदा तुंहिंजो यूसुफ पुट बादशाह हूंदो तारीख़ गवाह अल्लाह जो नबी हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम जॾहिं मिस्र जी पिड़ीअ में साईं खे पेश कयो वियो वो ॿोली लॻी जेको जानवर हूंदो आहे हुनजी ॿोली मुख़्तलिफ़ वापारी रेट ॾींदा हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम जी ॿोली लॻी त जेतिरो साईं जो वज़न आहे एतिरो जेको सोन ॾींदो सो यूसुफ अलैहिस्सलाम जो ख़रीदार थींदो पिड़ीअ में ॻाल्हि हली वई त पिड़ीअ में हिकिड़ो अहिड़ो बि ग़ुलाम आयो आहे जंहिंजी क़ीमत हुनजे वज़न बराबरि आहे रश थी वई के ॾिसण वारा के वठण वारा माण्हू ईंदा विया उन्हनि माण्हुनि में हिकिड़ो अहिड़ो बि माण्हू हो जे हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम खे सुञाणी वठो अरे ही त यूसुफ अलैहिस्सलाम ऐं मां तव्हांखे अर्ज़ कयां त उन लोक पंहिंजो वापारी जेको यूसुफ अलैहिस्सलाम खे पिड़ी में पेश कयो हो न वापार जे लाइ उन्हनि इहो कोन चयो त इहो नबी आहे नबीअ जो शहज़ादो आहे नबी जो पुटु आहे हसीननि जो सरदार आहे न छो त इहो तार पाण सां भाइरनि ई कोन करायो हो भाइरनि बि चयो त असांजो गुलाम आहे असां अॻु में खपायो त भॼी वियो हाणे बि जे अवां का भॻो त असीं ज़िमेदार कोन आहियूं ऐं हिन नबी या इब्न नबी जे तारीफ़ सां यूसुफ अलैहिस्सलाम खे हुननि कोन पेश कयो हो पिड़ीअ में पोइ ॾिसण वारे जॾहिं ॾिठो सुञातई बचंदे बचाईंदे मौक़े जो फ़ाइदो वठी यूसुफ अलैहिस्सलाम जे पासे में अची बीठो कन मुबारक ते वात रखी यूसुफ ओ सोना नबी यूसुफ भला ॿुधा तोखे ही मक़ाम किथां मिलियो ही मर्तबो किथां मिलियो हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम जे अखियुनि में लुड़क अची विया ईअं लुड़क उखदे अची अदा इहो तुंहिंजो कमाल कोन्हे मुंहिंजी पोड़ी अम्मा जी दुआ ये जीजल मां जी दुआ ये मां बाद ना यूसुफ खे इन मक़ाम ते पहुचायो पोइ बि ज़मानो आयो ख़ुदा जो कसम बादशाह बणिया तो कैत साली आई अल्लाह जो नबी मानन के खैरात पियो ॾे इमदाद पियो ॾे जॾहिं हिकिड़ी टोली ते नज़र पई जेके मुंहिंजा दोस्त बुज़ुर्ग हो यूसुफ अलैहिस्सलाम जा भाउर हा हीअं डर करे अल्लाह जे नबी जे अखि मां रुख किरी वज़ीर बिठो अची सोना रो पिया कंहिं ग़रीब ते नज़र पई वई आहे छा पाण फरमाए सभु ग़रीब आहिनि रदाओ हो जेके साम्हूं कोन अचनि था जेको टोलो करे कि हा इहे मुंहिंजा उहे भाइर आहिनि जिन मां यूसुफ खे खपाई
जिन मुखे विकियो हो हे मुखे कोन था सुञाणन पर मां इन्हनि खे सुञाणा थो पर ये अॼु मूंखां पिनण पिया अचनि मां बादशाह आहियां इहो यूसुफ जो कमाल न आहे मुंहिंजी पोड़ी अम्मा जी दुआ नौजवान हे मां तोखे हथ अदब जा बना थो ख़ुदा जो कसम जॾहिं इहा पोड़ी अम्मा वेंदी तुंहिंजे घर मां इहो तुंहिंजो पोड़ो बाबो वेंदो तोखे मौलवी के खतीब के मुदरस के मुबल्लिग जे ज़बानी जॾहिं मां पंहिंजो बरकतो ॿुधंदे तो नसीब ते हथ हणंदे यार मूं कुझु कोन कयो मुंहिंजी अम्मा दुनिया छॾे यार मूं कुझु कोन कयो मुंहिंजो बाबो मूंखां दुनिया छॾे वेलो अॼु ख़िदमत कर हींअर तो मुंहिंजा दोस्त तोखां मूंखां हिननि जी खंघि बि बर्दाश्त कोन थी थिए ज़ाल बीमार थिए तो मीरपुर की VIP अस्पताल में पैदा थी अम्मा पोड़ी बीमार थिए तो सरकारी अस्पताल ईअं न कई ये परदेसी आहे कॾहिं वेही सोच अम्मा जे चेहरे में न्यारे बाबे जे चेहरे में न्यारे गोश्त कोन्हे हथनि जो ढांचो आहे चिमड़ी आहे मुंहिंजा दोस्त बुज़ुर्ग हुनजे चेहरे ते चिपड़ी पई आहे कयो तुंहिंजो मुस्तक़बिल ठाहींदे मुंहिंजा दोस्त अॼु बि माल आहे मिल्कियत आहे घर आहे तनख़्वाह आहे पेंशन आहे जो कुझु बि आहे कोन चवंदा थी असांजे तनख़्वाह बचनि असांजे बच्चन जो पाण कमाईंदा अब छा पियो करी यार बड़ी बच्चन जो रोज़गार ये पेट ते पत्थर ॿधी ये बुखूं बर्दाश्त करे इन तुंहिंजी मुंहिंजी तरबियत कई आहे हाणे वक़्तु आहे वॾो पीर वॾो मुर्शिद तुंहिंजे मुंहिंजे लाइ तुंहिंजा मुंहिंजा माउ पीउ आहिनि इन्हनि जी ख़िदमत कर इन्हनि खां दुआऊं घुरा जॾहिं वक़्तु वेंदे इहे दुनिया छॾींदा न पोइ हीअं फाटे पवंदई अम्मा दुनिया छॾे दे चवंदो रहंदे मुंहिंजी मोमिन ऐं फ़क़ीरानी अम्मा है मुंहिंजो पाड़ो छॾी पर देसानी अम्मा वो मुंहिंजी मोमिन ऐं फ़क़ीरानी अम्मा है मुंहिंजो पाड़ो छॾी पर देसानी अम्मा वो मुंहिंजी मोमिन ऐं हलियो ॿाहिरि जे पट ॾींहं वञा चवी पई न आयो मुंहिंजो बचड़ो अञा हलियो ॿाहिरि जे पट ॾींहं वञा चवी पई न आयो मुंहिंजो बचड़ो अञा जेके जी जल तो मुंहिंजा अकल मञा ओ हर यादि पिया अथम हाणे अम्मा वो मुंहिंजी मोमिन ऐं फ़क़ीरानी अम्मा ऐं मुंहिंजो पाड़ो छॾी पर देसानी अम्मा वो मुंहिंजी मोमिन ऐं तुंहिंजे पुरबन जी नला अम्मारे अल्लाहन किथां फसे छो जो दिल खे नथो तो सद मोर से नला अम्मारे अल्लाहन किथां फसे छो जो दिल के नथो तो सद मोर से अखो इं थो वसन जीअं ॾींहं थो वसे हिकु पल में सुके नथो पाणी अम्मा वो मुंहिंजी मोमिन ऐं फ़क़ीरानी अम्मा ऐं मुंहिंजो पाड़ो छॾी पर देसानी अम्मा वो मुंहिंजी मोमिन ऐं तुंहिंजे पुरबन जी कहिड़ी ॻाल्हि कबी मुंहिंजो नालो रखो तो गुनाह में दबी जेका अमर राज़े रहते राज रबी ओ मुंहिंजी क़िस्मत जी माल यानी अम्मा वो मुंहिंजी मोमिन
रात जो बचड़े जो इंतजार जो पोड़ी अमा हुजूर जो सदको मिलाद शरीफ का बि अॻियां अञा ताईं अल्हम्दुलिल्लाह तो घरां निकिरंदा आहियूं तक़रीबन हफ़्तो 8 ॾींहं खां पुठियां वापसी थींदी आहे घर तो ख़ुदा गवाह जॾहिं घर वेंदो आहियां मुंहिंजी अम्मा मूंखे चवंदा मौलवी तो ॿार हूंदो ई पुट मूंखे निंड कोन्हे अब तो ॿार हूंदो ई ईअं अलाह जो ईअं अलाह खे परतो ईअं रसूलुल्लाह खे परतो ईअं उनजे ज़िक्र जे नाले सां तो निकिरंदो ई पर पुट मूंखे निंड उन राति ईंदी आहे जॾहिं ॾिसंदे आहियां त मौलवी घर आई केर ये दुआऊं करो इन जे लाइ मुंहिंजा मिठा मां तोखे हथ दब जा बता तो ये उहे आहिनि जो हुजूर फरमाए मन ज़ार क़ब्र अबवैहि औ अहदिहिमा फी कुल्ल जुम्मतिन गुफ़िर लहू व कुतिब बर्रा हुजूर तो फरमाए जेको बच्चो जुमे रात मां पंहिंजी क़ब्र जी ज़ियारत करे त रब उन जी ज़िंदगी जा सभु गुनाह माफ़ इन जी ख़िदमत कर इन सां मोहब्बत कर इन के प्यार दे इन जी सोहबत में गुज़ार मां चवंदो आहियां हिकिड़ो माण्हू सॼी राति क़ुरान पढ़े ॿियो सॼी राति ज़िक्र करे ऐं टियों रात जो सोमानी का बाद कलाक अध कलाक वेही पोड़ी अम्मा पोड़े बाबे सां मिठी बोली बोली कचारी अबा हीअं ख़ुदा जो कसम वो कुरान पढ़ण भी इबादत आहे ज़िक्र करण भी इबादत आहे मां पे सां मोहब्बत वारी कचारी करण भी अल्लाह ताला जी इबादत आहे रब राज़ी थींदो आहे अल्लाह तबारक व तआला मूंखे ऐं अवां सभिनि खे पंहिंजे वालिदैन जी फर्मा बरदारी नसीब फरमाए अल्लाह पाक तव्हां खे अक़ीदे तव्हां सां सभिनि खे अक़ाइदे अहले सुन्नत जे मथां इस्तिक़ामत नसीब फरमाए मुंहिंजा दोस्तो पुरफ़ितन ज़मानो आहे अचण वारो जेको दौर आहे इंतहाई हसास ऐं नाज़ुक आहे जे दौर अंदर नए दौर अंदर मुंहिंजा दोस्तो नए दौर अंदर वॾा फितना वॾियूं आज़माइशूं ईंदियूं असांजे नौजवान नस्लनि जे दिलनि मां अल्लाह उन जे महबूब जी मोहबत खे कढियो पियो वञे यहूदी लाबी कादियानी कम्युनिस्ट इज़म अहिड़ा कई मुंहिंजा दोस्त बुज़ुर्गो फितना बिलख़ुसूस पंहिंजी सिंध सुहारी में हलनि पिया मूंखे हिकिड़े ज़िम्मेदार माण्हू ॿुधायो त साईं बहरान यूनिवर्सिटी सिंध यूनिवर्सिटी और लफ्ज़ में तकरीबन 40 खां 50% सिंधी नौजवान कम्युनिस्ट केर पियो लीड करे केर पियो उन्हनि खे पढ़ाए केर पियो उन्हनि खे मुंहिंजा दोस्त बुज़ुर्गो गाइड करे इहे क़ुवतूं आहिनि पैसे जो इस्तेमाल थिए पियो ॿाहिरी मुल्कनि जी विज़िटनि जो इस्तेमाल थिए पियो मुंहिंजा दोस्त औरत जो इस्तेमाल थिए पियो इन जे लाइ ज़रूरी आहे अवां पंहिंजे बच्चनि खे दीन जी ज़रूरी तालीम ॾियो अवां उनखे मुल्लो न बनायो माण्हू ॾिजनि था मुल्लो बनो त कहिड़े कम ते मुल्लो नथो बनाए न बना 4-5 साल ताईं उनखे दीन जी तालीम ॾे उनखे अल्लाह उनजे रसूल जे हक़नि जी ख़बर हुजे उनखे अल्लाह उनजे रसूल जे मक़ाम मर्तबे जी ख़बर हुजे उनखे नमाज़ रोज़ो हज ज़कात ज़रूरी जेके इस्लामी अहकामात आहिनि उन्हनि जो इल्मु हुअणु घुरिजे मुंहिंजा दोस्त एतिरो पंहिंजे बच्चे खे तूं तालीम ॾे सुभाणे तूं वफ़ात करी त तुंहिंजे पुट खे ख़त में ॾियण जे लाइ मुल्ले जी ज़रूरत न पवे तुंहिंजो पुट पाण तोखे क़ुरान पढ़ी बख़्शीस तुंहिंजी क़बर ते तुंहिंजो पुट पाण अची दुआ घुरे पंहिंजे बच्चनि खे पढ़ायो ऐं अल्हम्दुलिल्लाह ख़ुशी जी ॻाल्हि आहे चंद ॾींहं पहिरीं हज़रत अल्लामा मौलाना उस्तादुल उलमा हज़रत साईं मौलाना अल्लाह बख्श सुलेमानी दामत बरकातुहुल आलिया जे दस्ते मुबारक ते हिकु ख़ुशि नसीब नौजवान जेको पहिरीं हिंदू हो कलमो पढ़ी मुस्लमान थियो आहे सभु सुभाणे अब वो आए किथे जेकर उची वे तो सब जमात उनजी ज़ियारत करे सुभान अल्लाह अदा मां तव्हांखे हिकु ॻाल्हि ॿुधायां बाबा क्या हुजूर फरमायो हिकिड़ो माण्हू गुनाह करे पर राह खुदा में वो जिहाद करे अल्लाह जी राह में वो माण्हू जिहाद करे ऐं उन जिहाद में वो शहीद थी वञे त उहो सम्झ त मां जे पेट मां हींअर ॼाओ आहे रब उन जी ज़िंदगी जा सभु गुनाह माफ़ करे ऐं ॿियो
पाण फरमायूं ॿियो माण्हू उहो कुफ्र करे 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 जॾहिं कलमो पढ़ंदो आहे ला इलाहा इल्लल्लाहु मुहम्मदुर रसूलुल्लाह त रब हुन जी ज़िंदगी जा पुठियां गुनाह ईअं माफ़ करे छॾींदो आहे ॼण मां जे पेट मां न उॼायो आहे। ऐं ॿिए जी ॻाल्हि कोन थो करे पर मूंखां जेकॾहिं तव्हां पुछो त आउं कसम खणी चई थो सघां हिन वक़्तु मूंखां इहो भलो मूंखां इहो भलो आहे छो त हिन जा मुंहिंजा दोस्त बुज़ुर्ग उहे गुनाह कोन्हे। अलाह पाक हिनखे सकामत नसीब फरमाए हिनखे अॻियां बिहारे अवां जे साम्हूं आण जो मक़सदु छा आहे हे जॾहिं मुस्लमान थी न मूंखे मिलियो आहे घर में इस्लाम मूंखे घर में इस्लाम मिलियो आहे हिन खां मामूली क़ुर्बान पंहिंजी माउ छॾई आहे पंहिंजा भाउर छॾई आहे पंहिंजूं भेनरूं छॾई आहे पंहिंजो वतन पंहिंजो राज पंहिंजो